अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? उमेद तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। असांजो टॉपिक हली रहियो लतीफ़ शनासी, जंहिंमें असां हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जी ज़िंदगीअ बाबति ऐं उनजी शाइरीअ बाबति सवाल ऐं जवाब पढ़ी रहिया हुआसीं। उन में पहिरें हिसे में असां 25 सवाल जेके आहिनि उहे कवर कया हुआ। हीउ हिसो ॿियो आहे। हिन ॿिए हिसे में असां 26 नंबर सवाल खां शुरू कंदासीं वेंदे 50 नंबर सवाल ताईं। ठीकु आहे, 25 सवाल असांजा हिन में। ऐं हीअ सभई सवाल इंतिहाई अहम आहिनि डिफरेंट इम्तिहाननि जे लाइ। जिते सिंधी सब्जेक्ट रिक्वायर्ड हूंदो उते शाह अब्दुल लतीफ़ जी ज़िंदगीअ बाबति हिकु न हिकु सवाल या हिकु ॿ सवाल ज़रूरु हूंदा। ऐं इंटरव्यू बि जेकॾहिं आहे सिंधी लेक्चरर जो या सब्जेक्ट स्पेशलिस्ट सिंधी जो या SLT जी टेस्ट हुजे सिंधी लैंग्वेज टीचर्स जी, त उन में शाह अब्दुल लतीफ़ भेटाईअ बाबति अक्सर सवाल ईंदा आहिनि, त उहे हिन में अहम आहिनि। शुरू करण खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब करे छॾियो। असां अचूं था सवाल नंबर 26 ते। 25 करे चुकासीं पहिरें पार्ट में। अगरि उहो तव्हां न ॾिठो त उहो बि ज़रूरु ॾिसी वठो। हाणे हीउ ॾिसो, सवाल नंबर 26 आहे। सवाल नंबर 26 चए थो, उन शाइर जो नालो ॿुधायो जेको भेटाई साहिब जे इश्क में हैदराबाद ऐं भिटशाह जे विच में पंधु ईंदो वेंदो हो। ऐं इन जो जवाबु आहे मीर अब्दुल हुसैन सांगी साहिबु। ठीकु आहे। सवाल नंबर 27, मीर अब्दुल हुसैन सांगी शाह साहिब बाबति कहिड़ो किताबु कॾहिं ऐं कहिड़ी ॿोलीअ में लिखियो ऐं उनजी तसीह कंहिं कई आहे? हाणे तसीह चवंदा आहिनि, हीअ जीअं हिते लिखियलु आहे तसीह चवंदा आहिनि, यानी उनजी जेको आहे तस्दीक कंहिं कई आहे, त इहो किताबु जेको आहे इन में जेको लिखियलु आहे उहो सच आहे। इन जो जवाबु आहे जेका मीर अब्दुल हुसैन सांगी साहिबु जेको किताबु लिखियो उनजो नालो आहे लताइफ़ लतीफ़ी। नोट कयो, लताइफ़ लतीफ़ी। ठीकु आहे। उनखां पोइ जेको आहे इहो लिखियईं 1877 में लिखियईं ऐं फ़ारसी ज़बान में आहे, इहो अहम आहे। ऐं इन जी तसीह कई आहे डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच साहिबु। सवाल नंबर 28 आहे, लतीफ़ियात जो लिखंदड़ केरु आहे? हाणे लतीफ़ियात किताबु आहे, उनजो जेको लेखक आहे उहो डॉक्टर अब्दुल जब्बार जूनेजो साहिबु आहे। ठीकु आहे। सवाल नंबर 29, शाह साईं बाबति डॉक्टर सूरली कहिड़ा किताब लिखिया? इन जो जेको हीअ 2 किताब लिखियल आहिनि। शाह ऑफ भिट जेको आहे इहो डॉक्टर सूरली लिखियो आहे, ऐं ॿियो आहे मूसा प्राविगन्स, इहो बि जेको आहे डॉक्टर सूरली लिखियो आहे। ठीकु आहे। उनखां पोइ सवाल नंबर 30 आहे, केॾारो जामे ऐं मुहक़िक़ कंहिं लिखियो आहे? इन जो जवाबु आहे मखदूम मोहम्मद सालिह भट्टी। उनखां पोइ अचूं था सवाल नंबर 31 ते। हाणे हीउ ॾिसो, थोरो असां ज़ूम आउट कयूंसि। सवाल नंबर 31 आहे, हीउ बि ॾाढो अहम आहे। डॉक्टर नारायण दास बंबाणी शाह साहिब बाबति कहिड़ो किताबु लिखियो ऐं उहो कॾहिं शाया थियो? त जेको नारायण दास बंबाणी किताबु लिखियो उनजो नालो हो शाह जूं सूरमियूं, किताब जो नालो हो, ऐं 1944 ईस्वी में इहो शाया थियो। सवाल नंबर 32 आहे, लतीफ़ी लहरूं कंहिंजो लिखियलु आहे? हीअ बि किताबु आहे, इहो प्रोफेसर अली नवाज़ जतोई जो लिखियलु आहे। सवाल नंबर 33, रसूल बख़्श डेरे जो कहिड़ो किताबु शाह साईं बाबति लिखियलु आहे? त जवाबु आहे नई शरह लतीफ़, जेको 1973 में शाया थियो। उनखां पोइ सवाल नंबर 34 आहे, ख़ज़ानतुल आरिफ़ीन कंहिंजो लिखियलु आहे? ऐं इन जो जवाबु आहे दुर मोहम्मद ख़ाक कांधेलवी, 1962 ईस्वी में लिखियो। ठीकु आहे। सवाल नंबर 35 आहे, डॉक्टर तनवीर अब्बासी जो कहिड़ो किताबु डॉक्टर तनवीर अब्बासीअ जो कहिड़ो किताबु लिखियलु आहे? जवाबु आहे शाह लतीफ़ जी शाइरी। हाणे हीउ जेको किताबु आहे शाह लतीफ़ जी शाइरी, किताब जो नालो आहे, 1976 में छपियो, इहो डॉक्टर तनवीर अब्बासी जो लिखियलु आहे। उनखां पोइ सवाल नंबर 36 ॾिसो, शाह जूं सूरमियूं कंहिंजो लिखियलु आहे ऐं इहो किताबु कॾहिं शाया थियो? हिन जो मथे बि ज़िक्र अची चुको आहे त इहो नारायण दास बंबाणी जो किताबु 1944 ईस्वी में छपियो। सवाल नंबर 37 आहे, शरह लतीफ़ कंहिं लिखियो आहे ऐं इहो कॾहिं शाया थियो आहे? त इन जो जवाबु आहे मोहम्मद बख़्श वासिफ़। ऐं हीउ बि जेको किताबु आहे इहो बि अहम अथव, शरह लतीफ़, जेको मोहम्मद बख़्श वासिफ़ लिखियो 1925 ईस्वी में। सवाल नंबर 38 आहे, मौलवी ग़ुलाम मोहम्मद ख़ानज़ई कहिड़ो किताबु लिखियो ऐं उनजो सिंधी तर्जुमो कॾहिं शाया थियो? त इन जो जवाबु आहे मिनाजुल आशिकीन, जंहिंजो सिंधी तर्जुमो 1934 में शाया थियो। मिनाजुल आशिकीन जो किताबु आहे, उनजो जेको लेखक आहे उहो आहे ग़ुलाम मोहम्मद ख़ानज़ई, ऐं सिंधी में जेको तर्जुमो कयो हुन इहो कयो हुयो उमर बिन दाऊद पोटे कयो हुयो। ऐं हीउ जेको किताबु आहे मिनाजुल आशिकीन,
इन में जेको आहे शाह जे रिसाले जे दास्ताननि जी रूहानी राज़नि बाबति जेको आहे उन में लिखियलु आहे। ठीकु आहे। उन खां पोइ चवंदा सुवाल नंबर 39 ते, हीउ सुवाल नंबर 39, पैगाम लतीफ़ जो मुसनिफ़ केरु आहे? जवाबु जनाब जी एम सैद। पैगाम लतीफ़ जो किताबु आहे उहो साईं जी एम सैद साहिब जो लिखियलु आहे। सुवाल नंबर 40, काज़ी अहमदी जो शाह जे रिसाले जी चूंड कलाम जो नुस्ख़ो कॾहिं शाया थियो हो? जवाबु 1880 में। सुवाल नंबर 41, शाह जे रिसाले जी मनख़ब चरागे हक़ीक़त कंहिं तयारु कयो? जवाबु आहे ख़्वाजा सुल्तान अली फ़िदाई। सुवाल नंबर 42 खे ॾिसूं था, असां हेठि था अचूं। सुवाल नंबर 42, किताब कंज़ुल लतीफ़ जो लेखक केरु आहे? हाणे हीउ किताबु जेको आहे कंज़ुल लतीफ़ जो लिखंदड़ केरु हो? इन जो जवाबु आहे डॉक्टर अब्दुल जब्बार जूणे जो। सुवाल नंबर 43 आहे, फ़तह चंद वासवाणी शाह जे रिसाले जा चूंड बैत ॿिनि भाङनि में अजमेर मां शाया कया, उन्हनि जा नाला ॿुधायो। हाणे हिन जेके फ़तह चंद वासवाणी शाह जे रिसाले जा चूंड बैत ॿिनि भाङनि में अजमेर मां शाया कया, उहे हिकु शाहनामो हुयो, ॿियो लतीफ़ी लात जेको आहे उनजो नालो रखियो वियो। ऐं इहो यादि रहे त लतीफ़ी लात जे नाले सां ॿियनि लेखकनि बि किताब लिखिया आहिनि शाह बाबति। ठीकु आहे। सुवाल नंबर 44 आहे, उहा कहिड़ी औरत हुई? हे ॾिसो सुवाल नंबर 44, उहा कहिड़ी औरत हुई जंहिंखे शाह साईं जो तमामु घणो कलाम यादि हो? त जवाबु आहे मुलियाणी नेमत। ऐं इहो चयो थो वञे त जेका बि शाह जी शाइरी हाणे मौजूदु आहे उहा मुलियाणी नेमत जी ज़बानी ॿुधी करे लिखी वई हुई। ऐं जेका शाह पंहिंजी शाइरी लिखी हुई उहा कराड़ ढंढ में उछलाए छॾी हुई। हलो, सुवाल नंबर 45 आहे, शाह साहब जे नाने जो नालो छा हो? शाह साहब जे नाने जो नालो मियां उर्स साबित पोटो डेरो हो। ठीकु आहे। उनखां पोइ जो सुवाल नंबर 46, शाह साहब जे वॾनि मां केरु हेरात मां सिंध लॾे आयो हो? त हिन जो जवाबु आहे सैयद हैदर शाह। सुवाल नंबर 47, रूहे लतीफ़, ऐं हीअ बि आम किताबु अथव रूहे लतीफ़। रूहे लतीफ़ कंहिंजो लिखियलु आहे? इहो रशीद अहमद लाशारी जो लिखियलु आहे। ठीकु आहे। उनखां पोइ सुवाल नंबर 48 आहे, कामिल जो कलाम कंहिंजो लिखियलु आहे ऐं इहो कॾहिं शाया थियो? त इन जो जवाबु आहे झमटमल भावनाणी 1954 में लिखियो। ठीकु आहे। सुवाल नंबर 49 आहे, शाह जो पैगाम कंहिंजो लिखियलु आहे? त इन जो जवाबु आहे हाफ़िज़ मोहम्मद अहसन चन्ना। शाह जो पैगाम हिते 49 आहे। इहे ई अॼु जा काफ़ी आहिनि असांजे लाइ। 50 खां असां सुभाणे वरी जेको आहे ॿिए हिसे में कंदासीं। अच्छा, हीअ किताब जेके अहम किताब आहिनि उहे मां हिते हिकिड़े पेज ते तव्हांजे लाइ लिखिया, ॾिसी छॾियो। हिकिड़ी नज़र हिन ते भेरियो। किताब लताइफ़ लतीफ़ी मीर अब्दुल हुसैन सांगी लिखियो। लतीफ़ियात अब्दुल जब्बार जूणे जो लिखियलु आहे। शाह जूं सूरमियूं नारायण दास बंबाणी। लतीफ़ी लहरूं अली नवाज़ जतोई। नई शरह लतीफ़ रसूल बख़्श डेरे जो लिखियलु आहे। शाह लतीफ़ जी शाइरी तनवीर अब्बासी जो लिखियलु आहे। शरह लतीफ़ मोहम्मद बख़्श वासिफ़ जी। पैगाम लतीफ़ साईं जी एम सैद साहिब जो लिखियलु किताबु आहे। रूहे लतीफ़ रशीद अहमद लाशारी जो लिखियलु किताबु आहे। ऐं मिनाजुल आशिकीन जो सिंधीअ में तर्जुमो उमर बिन दाऊद पोटे कयो, जेको शाह जे रिसाले जे दास्ताननि जे रूहानी राज़नि बाबति लिखियलु किताबु आहे। त हीअ जेके आहिनि अहम किताब आहिनि, इनखे पंहिंजी तव्हां कापी ते नोट करे छॾियो। वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। अलाह हाफ़िज़।